एहराम जी हालत में वण या भित वग़ैरह जी छांव में बीह सघूं था? हाँ, इन जी त का मुमानत ना है। एहराम ॿधी छॾियो त हाणे इन जो इहो त मतिलबु न आहे त हर वक़्तु उहो बग़ैर छांव जे रहंदो। उहो छांव में बि रही थो सघे, कमरे में बि रही थो सघे, इन में को मसइलो न आहे। अलबत वक़ूफ़ अरफ़ा ऐं वक़ूफ़ मुज़दलिफ़ा, वक़ूफ़ माना तरसण, त अरफ़ात में हाजी सगोरा जॾहिं हज जो रुकने आज़म अदा कंदा ऐं उते तरसंदा, ऐं मुज़दलिफ़ा में हज जो वाजिब वक़ूफ़ मुज़दलिफ़ा अदा कंदा, उते तरसंदा, त वक़ूफ़ में सुन्नत इहो आ जाते उते तरसणो आ माण्हू जे मथां का छांव वारी शइ न हुजे, उन ते का छांव न अचे। पर उन में बि इहो आहे त जेतिरे क़दुरु हाजी सगोरो बर्दाश्त करे थो सघे, छो त हाणे जेको हज ईंदो उहो तमामु घणनि गर्मियुनि में ईंदो। सो जेतिरी उन जी ताक़त बर्दाश्त आहे वक़ूफ़ जे अंदरि, उहो छांव खां बग़ैर ऐं पाछे खां बग़ैर जेको आहे उहो वक़ूफ़ करे। हा, जेको मजबूर आहे उहो माज़ूर आहे। घणी गर्मी हुजे त उहो पंहिंजे टेंट में जेके उते ख़ेमा हूंदा उते अची वञे, जॾहिं गर्मी जो ज़ोर ख़तमु थी वञे त पोइ उहो ॿाहिरि निकिरी अचे। बाक़ी वक़ूफ़ जो इहो मामिलो आहे। इन खां अलावा एहराम जा जेके बि मौक़िया आहिनि उन्हनि में हाजी सगोरो जेको आहे उहो छांव में तरसी थो सघे, इन में को मसइलो न आहे। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।